जी शुरुआत अहम खबर से कंदासीं त औरत जज के धमकी बाबत केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद की अदालत इमरान खान की हाज़िरी का छूट बाबत दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत पारां 29 मार्च ताईं इमरान खान के गिरफ्तार करे पेश करण जो हुक्म दिनो है। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। औरत जज के धमकी बाबत केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान की जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद की अदालत इमरान खान की हाज़िरी का छूट बाबत दरख्वास्त रद्द करे छॾी है। अदालत पारां 29 मार्च ताईं इमरान खान के गिरफ्तार करे पेश करण जो हुक्म दिनो वियो है। ही अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। औरत जज के धमकी बाबत केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान की जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद की अदालत इमरान खान की हाज़िरी का छूट बाबत दरख्वास्त रद्द करे छॾी है। अदालत पारां 29 मार्च ताईं इमरान खान के गिरफ्तार करे पेश करण जो हुक्म दिनो वियो है। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। औरत जज के धमकी बाबत केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान की जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद की अदालत इमरान खान की हाज़िरी का छूट बाबत दरख्वास्त रद्द करे छॾी है। अदालत पारां 29 मार्च ताईं इमरान खान के गिरफ्तार करे पेश करण जो हुक्म दिनो वियो है। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर मेहदी पंवर खां। मेहदी आगाह कजो त औरत जज के धमकी ॾियण बाबत इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। छा अपडेट आहे हिन बाबत? ये औरत जज चौधरी ज़ेबा चौधरी के धमकी ॾियण वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा नाक़ाबिल ज़मानत वारंट जारी कया विया आहिनि। खातून जज के धमकी ॾियण जे केस में अॼु जेको आहे अदालत में इमरान खान के पेश थियणो हो। सिक्योरिटी खर्चनि सबबि हाज़िरी खान आजो थियण वारी दरख़्वास्त जेकी दाख़िल कई हुई, अदालत पारां इमरान खान के 29 मार्च ते गिरफ्तार करे पेश करण जो हुकुम कयो वियो आहे। इमरान खान जे वकील जे तरफ़ां संदसि बरियत जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिंमें अदालत जा दलील ऐं ईंदड़ ॿुधणी ताईं फ़रीक़नि खे नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। दौरान ॿुधणी सिविल जज राणा मुजाहिद रहीम जेको मौक़िफ़ इख्तियार कयो त इमरान खान अदालती वक़्त में जेकॾहिं न आयो त संदसि ख़िलाफ़ ज़मानत नाक़ाबिल वारंट जारी कया वेंदा। अदालत जेकी ॿुधणी 12:30 बजे ताईं जेको आहे वक़फ़ो कयो ऐं फ़ैसिलो महफ़ूज़ करण खां पोइ जेको आहे सिविल जज राणा मुजाहिद रहीम पारां अदालत इमरान खान जो फ़र्ज़ जुर्म लागू कार्रवाई जे जेको पहलो फ़ैसिलो इन हवाले सां जेको इमरान खान जे अॼु हाज़िरी वारी दरख़्वास्त जेकी आहे उहा पिणु ख़ारिज कई वई आहे। वकील पंहिंजी सफ़ाई में चयो त जेको इमरान खान अॻूणो वज़ीर आज़म आहे ऐं वज़ीराबाद में जेको कातलाणो हमलो थियो उन में हू पाण ज़ख़्मी पिणु थियो ऐं संदसि मथां कातलाणे थियण जा जेके ख़र्चा आहिनि ऐं जंहिं लाइ संदसि हाज़िरी खां आजो थियण वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वञे। अदालत इमरान खान जी हाज़िरी वारी दरख़्वास्त जेकी आहे उहा रद्द करे छॾी आहे, जॾहिं त इमरान खान खे जेको आहे 29 मार्च जेको आहे पेश थियण जो हुकुम कंदे संदसि नाक़ाबिल ज़मानत जा वारंट जारी कया विया आहिनि। वाज़ेह आहे त जेके औरत जज खे धमकी ॾियण जे केस में इमरान खान जे ख़िलाफ़ मरगला थाणे ते केस दाख़िल थियल आहे।